जन्नती हूरन जहीरा घोट थी आदीन जदो दामारा कईन वोट थी जन्नती हूरन जहीरा घोट थी अरे मारी ओडो हारी असा हिम्मत न हारी तव्हां सब बेटा कटन दे जेके बेहिम्मत आयो हथ मथे सियाणा आयो जेके भला हिम्मत वारा आयो हथ मथे हाँ असां जा कोंध कुसबा थी तनारा रत में लगंदा थी कदे अल्लाह अकबर ऐ नबी जो नाम चुमंदा थी असां जा कोंध कुसबा थी तनारा रत में लगंदा थी कदे अल्लाह अकबर ऐ नबी जो नाम चुमंदा थी कदे नौकर साहबा जा किवण जा खूब खिलंदा थी कदे नौकर साहबा जा किवण जा खूब खिलंदा थी कदे हो काज वांगुर भी करे गज गोर गजंदा थी जलवगर थींदी इए हर चोट थी जलवगर थींदी इए हर चोट थी जन्नती हूरन जहीरा घोट थी अरे मारी ओडो हारी असां हिम्मत नया हारी असां जा कोंध कुसजी विया त खुशबू खान बणजी पिया ख़बर चौकाठ जन्नत जी सिधो जन्नत में पहुंची विया असां जा कोंध कुसजी विया त खुशबू खान बणजी पिया असां जा कोंध कुसजी पिया त खुशबू खान बणजी पिया ख़बर चौकाठ जन्नत जी सिधो जन्नत में पहुंची विया मोहम्मद वट मिठा पहुता सहाबा वट सचा मोहम्मद वट मिठा पहुता सहाबा वट सचा पहुता शुरू खां आखिरी ताईं वणिया रब खे सजा पहुता वो खटिया सब खणी विया वोट थी वो खटिया सब खणी विया वोट थी ईअं थोरो ई आहे हाणे उन ॾींहुं ॿुधाइण विया नेट में त फिलाणे एमएनए खे 20 करोड़ ॾिनो जेको फ्री हो होॾे फिलाणे खे 30 ॾिनो फिलाणे खे 10 करोड़ ॾिनो ईअं करोड़ ॾेई हुकूमतूं मटरनि था हे ईअं कोन्हे हू खटिया सभु खणी विया वोट थी डायरेक्ट सिधो अल्लाह तबारक व तआला जी असेंबली में पहुता वञे वगाते जन्नत में हो खटिया सब खणी विया वोट थी जन्नती हूरन जहीरा घोट थी अरे मारी ओडो हारी असां हिम्मत नया हारी मोया तुंहिंजा त मिटी थिया उन्हनि में जीत पइजी विया जीअरो आहे जख्मी आहे लाहौर जे अस्पताल में आ ढूंढ जी धप खयो को डॉक्टर बूथ वेड़े जोरी भजी ये अलाए केड़े किस्म में बणाए न में वडी धप है अस्पताल छरे भजी आ मोया तुंहिंजा त मिटी थिया उन्हनि में जीत पइजी विया उहे पूरण खां अॻ में ई जुसा धप वारा बणजी पिया मोया तुंहिंजा त मिटी थिया उन्हनि में जीत पइजी विया उहे पूरण खां अॻ में ई जुसा धप वारा बणजी पिया जॾहिं पूरिया विया तुंहिंजा त दोज़ख में पिया तुंहिंजा जॾहिं पूरिया विया तुंहिंजा त दोज़ख में पिया तुंहिंजा उन्हनि खे खोट अॼु ॾिस उन्हनि खे खोट ॾिस अॼु बि के ना हूंदा वॾा तुंहिंजा आलिमन अहिड़ी भगी पिण गोट थी तू हिय न तो अजी संगे तो खेल में ताकत ना है त भला अच त हिय करे मोया तुंहिंजा त मिटी थिया इन्हनि में जीत पइजी विया उहे पूरण खां अॻ में ई जुसा धप वारा बणजी पिया जॾहिं पूरिया विया तुंहिंजा त दोज़ख में पिया तुंहिंजा उन्हनि खे खोट ॾिस अॼु बि के ना हूंदा वॾा तुंहिंजा
आलिमन अहिड़ी भगी पिण गोट थी आलिमन अहिड़ी भगी पिण गोट थी जन्नती हूरन जा हीरा घोट थी अड़े मारी ओडो हारी असा हिम्मत न हारी आखिर में चए थो असांजा मर्द मैदानी हिनन जो डाज कुर्बानी मथे ते ताज सुल्तानी मरी थियन था नहीं फानी असांजा मर्द मैदानी हिनन जो डाज कुर्बानी मथे ते ताज सुल्तानी मरी थियन था नहीं फानी ही खालिस खीर जहड़ा थी खीर भी न चई खालिस छो त खालिस खीर मिलण ही मुश्किल असां दे त अध किलो खीर 3 पाव पानी जरूर हुंदुस जो हाफिज गुलाम रसूल रहमतुल्लाह चवाणी पानी विझी पाक थो करे खीर जद खालिस खालिस खीर न खालिस ही खालिस खीर जहड़ा थी सच्चे कहे पीर जहड़ा थी पीर भी न चई सच्चे सच्चा हाणे हाणे सब को पीर आ सही रूमाल मथे दे झुंड करे बस तस्बीह सोरे दे पीर अब हाणे मानू सब के मुर्शिद दा चवन नेट जो दौरान हाणे सब को ख्वार देव अरे फलाणो भी मुर्शिद फलाणो अरे तूने दस्त बयत आहे इहो पाण पीर आहे जो तू उन नाले जे तो पीर आहे मुर्शिद वो होंदो आ उन जो दस्त बयत थींदो वो पाण के सिलसिले सा वापस ता होंदो आ पाण पीर होंदो आ तने सबको पीर ही खालिस खीर जहड़ा थी सच्चे कह पीर जहड़ा थी अकीदन में अल्लाह सदके वञा साईं जे नाले अकीदन में रफीक अहमद दखण जे हीर जहड़ा थी मोर चोतन खे ॾिनो अमृत थी मोर चोतन खे ॾिनो अमृत थी जन्नती हूरन जा हीरा घोट थी अड़े मारी ओडो हारी असां हिम्मत न हारी